मौलाना रूम छा फरमायो, नफ्स हर कस कम तरज फिर औन नेस्त लेके औरा औन बूद ईरा औन नेस्त। हर माण्हू जो नफ्स फिरौन खां घटि न आहे, वॾाई में, तकबर में, हठ में, मस्ती में। पर फ़र्क़ु कहिड़ो आहे? फ़र्क़ु इहो आहे त हुनखे बादशाही हू अलाह सॾाईंदो, जीअं वणेसि थी करे हमरा लॻियो थो वञे, उनजो हलणु उनखे न वणियो, चइनि वरी टंगू कपे छॾियो, घर वेठो हुजे, ॿाहिरि निकिरे ई न। कंहिं को ॾोह कयो, हाज़िर थियो, अड़े जी मुंडी लाहे छॾियो, पुछण वारो ई केरु कोन्हे। अहिड़ी ताक़त असां में हुजे त असां घटि कंदासीं न। तव्हां ॿ माण्हू विढ़ंदे ॾिठा आहिनि न, पोइ छा चवंदा आहिनि, त हिनखे कचो खाई छॾिया, हू चवंदा मां हिनखे कचो खाई छॾियां। पर ताक़त उहा कान हूंदी आहे, उहा हुजे त घटि कंदो। मिसाल हिकिड़ो, सूफ़ी साहब मां विड़ी पियासीं, हिनखे हिकिड़े मिंट लाइ फिरौन जी ताक़त ॾियो, हीउ छा चवंदो, अड़े हिन मौली साहब खे दसियोसि कुआड़ा खणी अचो, कयोसि गतरा गतरा ॿोरी में सिबी हिन दरिया में फिटो कयोसि, चवंदो कोन चवंदो। वरी हिकिड़े मिंट लाइ मूंखे ॾियो फिरौन जी ताक़त, मां छा चवंदुसि, अड़े सूफ़ी केरु थींदो आहे, अड़े विझोसि मशीन जी कुतर में, बटण हेठि कयो, चर 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 इहे टुकड़ा टुकड़ा कुतर थी वियो। ईअं कंदासीं कोन कंदासीं, ताक़त हुजे त। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजी उम्मत जो फिरौन अबू जहल आहे। अल्लाहु अकबर, वॾो सरकश, अठीलो, एॾी तकबुर ऐं वॾाई हुनजे अंदरि हुई जो जंहिं वक़्तु बदर जे जंग में क़ैद थी आयो ऐं साहबा हुनखे कुहनि पिया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां परे हुते मैदान ते कुहनि पिया, हुन ख़बर अथव छा चयो, हुन चयो तरसो तरसो, पोइ मूंखे को अॻु मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। चई कहिड़ी ॻाल्हि आहे? चई मोहम्मद बिन अब्दुल्ला खे चइजो मुंहिंजो पैगाम ॾिजोसि त मां अॻे खां वधीक तुंहिंजे ख़िलाफ़ु दुश्मनी खयों थो वञा, मौत जे वक़्तु। हिकु ॿियो, जॾहिं मूंखे कुहो त मुंहिंजी मुंडी पाड़ खां कपिजो त माण्हू ॾिसी चवनि त सरदार जी डिघी विची। ऐं फिरौन खे जॾहिं नील दरिया में गोतो आयो, पहिरीं गोते सां छा चयईं, अलाह पियो सॾाए, वॾाई तकबर सां भरियल, पर जॾहिं गोतो आयुसि त पहिरें गोते सां छा चयईं, आमन तो बि रब हारून व मूसा, मूं हारून ऐं मूसा जे रब ते ईमान आंदो। अलाह ताला जिब्रील अलैहिस्सलाम खे चयो, ए जिब्रील हिनजे वात में मिठी विझ त वरी मुंहिंजो नालो न वठ। आयो सम्झ में? त नबी से फरमायो, मुंहिंजी उम्मत जो फिरौन अबू जहल आहे, ऐं हीउ फिरौन खां वधीक सरकश आहे। हुयो या कोन हुयो? हा, हुनखे अबू जहल नालो छो रखियईं, जाहिलनि जो अबू। हुनजो नालो त उमर हो, उमर बिन हशाम। इन करे जो उन वटि जेका जहालत हुई, उहा चोटी जी जहालत हुई। का ॻाल्हि सम्झण लाइ तयारु न हो, का ॻाल्हि मञण लाइ तयारु न हो, पंहिंजी पियो हलाए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लक़ब रखियो अबू जाहिलनि जो अबू। क़यामत ताईं ईंदड़ जेके बि हठीला ऐं मुतकबिर आहिनि, उहे सभु अबू जहल जा औलाद आहिनि। मां थोरी थो चवां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए अबू जहल जाहिलनि जो अबू। हाणे माण्हुनि जी मर्ज़ी आहे हुन अबू जहल जे चवण ते हलनि या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चवण ते हलनि। हींअर त अबू जहल खां ॻाल्हि अॻिते हली वई आहे। त हींअर मुस्लमान कंहिंजी ताबेदारी थो करे, यहूद व नसारा जी। कावड़ न कजो अदा, मां हक़ चवंदो आहियां, कावड़जी ईंदो त मां तव्हां लाइ वरी बि दुआ कंदुसि, अलाह असां सभिनी खे, मूंखे बि तव्हांखे बि माफ़ु कंदो, छो त गफ़ूर रहीम जो आहे, नालो जो पंहिंजो रखियो अथई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते विया, मोटी आया, कॾहिं कॾहिं साहबा मेराज जी का न का ॻाल्हि पुछंदासीं, तव्हां हुते छा ॾिठो? नबी साईं हुनखे ॿुधाईंदा, अॼु में हीउ ॾिठो, मूं हीउ ॾिठो, हीउ ॾिठो, जन्नत ॾिठमि, जनम ॾिठमि, फलाण ॾिठो, हे साईं का अजीब ॻाल्हि ॿुधायो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हा, मां जॾहिं मेराज ते वियुसि, अर्श अज़ीम खां लंघियुसि त अर्श अज़ीम जे दरवाज़े ते ॿ शयूं लिखियलु ॾिठमि। मथां लिखियो पियो हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, हेठां लिखियो पियो हो अब्दुल मुज़रिबुन व रब्बुल गफ़ूर, अल्लाहु अकबर, बानो गुनहगार ऐं माफ़ करण वारो अल्लाह। हे अर्श अज़ीम ते लिखियो पियो आहे दरवाज़े ते। केॾो गफ़ूर रहीम आहे, उन जी यार असां नाफ़रमानी था कयूं।
जे पैदा कयो, जेको खाराए थो, जेको प्यारे थो, जंहिंजी हवा में साह था खणूं, जंहिंजी ज़मीन ते घर ठाहे वेठा आहियूं, जंहिंजी पैदा कयल रोज़ी मां खाऊं था, ये फ्रूट हर क़िस्म जा, ये अनाज, ये भाॼियूं हर क़िस्म जूं, अणखुट अणखुट अणखुट। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा इस्म रब्बिही फ़सल्ला बल तुसिरूनल हयातद दुनिया वल आखिरतु खैरुन व अबक़ा इन्न हाज़ा लफ़िस सुहुफ़िल ऊला सुहुफ़ि इब्राहीम व मूसा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम अजमईन। या मन यरा मा फ़िज़ ज़मीर व यस्मउ अंतल मुइद्दु लिकुल्लि मा यतवक्कउ या मन युरज्जा फ़िश्शदाइदि कुल्लिहा या मन इलैहिल मुश्तका वल मफ़ज़उ या मन ख़ज़ाइनु रिज़्क़िही फ़ी अम्रिकुम उम्नुन फ़इन्नल ख़ैरा इंदका अजमउ माली सिवा फ़क़री इलैका वसीलतुन फ़बिल इफ़्तिक़ारि इलैका फ़क़री अदफ़उ माली सिवा क़री लिबाबिका हीलतुन फ़लइन रदत फ़अय्य बाबिन अक़रउ हाशा लिजूदिका अन तुक़न्नित आसिया अल-फ़ज़्लु अजज़लु वल मवाहिबु औसउ सुम्मा सलातु अलन नबिय्यि व आलिहि खैरिल अनामि व मन बिही यतशफ़उ या रब सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल ख़ल्क़ि कुल्लिहिम। बिरादरान इस्लाम, मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं भाइरो, अल्लाह पाक जे कलाम मजीद मां चंद आयतूं तिलावत कयूं आहिनि। मुख़्तसर बयान थींदो। दुआ आहे त अल्लाह पाक असां सभिनी खे सम्झण जी, अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला फ़रमायो क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा इस्म रब्बिही फ़सल्ला। बस एसि ताईं बयानु कबो, छो त वक़्तु मुख़्तसर आहे। जेकॾहिं एको बयानु कबो त पोइ कलाक ॿिनि जी ज़रूरत पवंदी। अल्लाह ताला फ़रमायो क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा इस्म रब्बिही फ़सल्ला। जेको टे कम कंदो उहो कामयाबु आहे। अल्लाह ताला उनजी कामयाबी जो अॻु में ई ऐलान करे पोइ ॿुधाए थो त इहे कम टे कम जेको माण्हू कंदो उहो कामयाबु आहे। कहिड़ा टे कम? मन तज़क्का, पहिरियों जंहिं पाण खे रोकियो गुनाहनि खां, पंहिंजे नफ़्स खे गुनाहनि खां रोकियाई। सिंधी, उर्दू, फ़ारसी में माण्हू चइबो आहे, इंसान चइबो आहे, अरबी में नफ़्स चइबो आहे। अल्लाह ताला फ़रमाए कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत। हर नफ़्स खे मौत जो मज़ो चखणो आहे। माना हर इंसान खे, रुगो इंसान न पर हर जानदार शइ खे मौत जो मज़ो चखणो आहे। सिंधी उर्दू में चइबो आहे जान, बदन, इंसान या जेका बि जानदार शइ आहे उनखे। अरबी में नफ़्स चइबो आहे। अल्लाह ताला फ़रमायो मन तज़क्का, जंहिं पंहिंजे नफ़्स खे पाक रखियो गुनाहनि खां। हिकु ॿियो
वज़कर अस्मा रब्बी जे पंहिंजे रब जो ज़िक्र कयो। ॿ टियों फसल्ला वरी निमाज़ बि पाबंदी सां पढ़ियईं, बा जमात निमाज़ पढ़ी। जेको माण्हू इहे टे कम कंदो पाण खे गुनाहनि खां बचाए, अल्लाह जो ज़िक्र करे ऐं निमाज़ पढ़े, अल्लाह ताला फरमायो कामयाब आहे। नफ़्स छा आहे? नफ़्स इंसान जे बदन खे चइबो आहे, मथे खां वठी पेरनि ताईं हमरा जेको ॾिसण में थो अचे इहो नफ़्स आहे। हीउ नफ़्स वॾो सरकश आहे। अल्लाह ताला क़ुर जी ॻाल्हि, शैतान जी ॻाल्हि बि क़ुर में कई ऐं नफ़्स जी ॻाल्हि बि कई। अल्लाह ताला फरमायो इन क़ैद शैतान कान ज़ईफ़ा, शैतान जो मकर ऐं फ़रेब कमज़ोर आहे। वरी जरा नफ़्स जी ॻाल्हि कयईं, माण्हू जी ॻाल्हि कयईं, छा चयईं? अन नफ़्स लअम्मारतुम बिस्सू इल्ला मा रहिम रब्बी इन रब्बी गफ़ूरुर रहीम। 13 सिपारे जी पहिरीं आयत आहे। अल्लाह ताला फरमायो इंसान जो नफ़्स वॾो सरकश आहे, बुराई बुराई जी तरफ़ छिकींदो आहे, नेकी जी तरफ़ कॾहिं न छिकींदो। हाँ, अल्लाह ताला फरमाए जंहिं ते रब रहम करे, छो त रब गफ़ूर रहीम आहे। पर गफ़ूर रहीम कंहिंजे लाइ आहे? फरमाए वस्तग़फिरुल्लाह इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम। पंहिंजे अल्लाह खां इस्तिग़फ़ार माफ़ी घुरो, छो त अल्लाह वॾो गफ़ूर रहीम आहे। वाह वाह, अल्लाह केतिरो गफ़ूर रहीम आहे ख़बर अथव? हिकिड़ी माउ खे सिकी लधो पुटु हुजे ऐं पुटु बि सभिनी खां सुहिणो हुजे, पीरी में आख़िर में पैदा थियो, उहो उनखे केतिरो प्यारो हूंदो? उन खां 70 हिसा मथे अल्लाह ताला पंहिंजे हर बहाने सां प्यार करे थो। त अल्लाह ताला फरमायो जंहिं पंहिंजे नफ़्स खे गुनाहनि खां बचायो। नफ़्स सवली ॻाल्हि आहे, केतिरी बि गुनाह जी तक़ाज़ा करे न कयो, केतिरो बि नेकी खां रोके नेकी कयो। सम्झो मौलाना रूम छा फरमायो? नफ़्स हर कस कम तरज़ फ़िरऔन नेस्त लेके औरा औन बूद ईरा औन नेस्त। हर माण्हू जो नफ़्स फ़िरौन खां घटि न आहे, वॾाई में, तकबर में, हठ में, मस्ती में। पर फ़र्क़ु कहिड़ो आहे? फ़र्क़ु इहो आहे त हुनखे बादशाही हू अलाह सॾाईंदो, जीअं वणेसि करे हमरा लॻियो थो वञे, उनजो हलणु उनखे न वणियो, चइनि वरी टंगू कपे छॾियो, घर वेठो हुजे, ॿाहिरि निकिरे ई न। कंहिं को ॾोह कयो, हाज़िर थियो, अड़े जी मुंडी लाहे छॾियो, पुछण वारो ई केरु कोन्हे। अहिड़ी ताक़त असां में हुजे त असां घटि कंदासीं? न। तव्हां ॿ माण्हू विढ़ंदे ॾिठा आहिनि न, पोइ छा चवंदा आहिनि? त हिनखे कचो खाई छॾिया, हू चवंदा मां हिनखे कचो खाई छॾियां। पर ताक़त उहा कान हूंदी आहे, उहा हुजे त घटि कंदो। मिसाल हिकिड़ो, सूफ़ी साहिब मां विड़ी पियासीं, हिनखे हिकिड़े मिंट लाइ फ़िरौन जी ताक़त ॾियो, हीउ छा चवंदो? अड़े हिन मौली साहिब खे दसियोसि कुआड़ा खणी अचो, कयोसि गतरा गतरा ॿोरी में सिबी हिन दरिया में फिटो कयोसि, चवंदो कोन चवंदो? वरी हिकिड़े मिंट लाइ मूंखे ॾियो फ़िरौन जी ताक़त, मां छा चवंदुसि? अड़े सूफ़ी केरु थींदो आहे? अड़े विझोसि मशीन जी कुतर में, बटण हेठि कयो, चर 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 चर, इहे टुकड़ा टुकड़ा कुतर थी वियो। ईअं कंदासीं कोन कंदासीं? ताक़त हुजे त। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी उम्मत जो फ़िरौन अबू जहल आहे। अल्लाहु अकबर, वॾो सरकश, अठीलो, एॾी तकबुर ऐं वॾाई हुनजे अंदरि हुई जो जंहिं वक़्तु बदर जे जंग में क़ैद थी आयो ऐं साहबा हुनखे कुहनि पिया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां परे हुते मैदान ते कुहनि पिया। हुन ख़बर अथव छा चयो? हुन चयो तरसो तरसो, पोइ मूंखे को अॻु मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। चई कहिड़ी ॻाल्हि आहे? जे मोहम्मद बिन अब्दुल्ला खे चइजो मुंहिंजो पैगाम ॾिजोसि त मां अॻे खां वधीक तुंहिंजे ख़िलाफ़ु दुश्मनी खयों थो वञा, मौत जे वक़्तु। हिकु ॿियो,
जॾहिं मूंखे कहो त मुंहिंजी मुंडी पाड़ खां कपजो त माण्हू ॾिसी चवनि त सरदार जी डिघी विची। ऐं फिरोन खे जॾहिं नील दरिया में गोतो आयो पहिरीं गोते सां छा चयईं, अलाह पियो सरराए वॾा ई तकबर सां भरियल, पर जॾहिं गोतो आयुसि त पहिरें गोते सां छा चयईं, आमन तो बि रब हारून व मूसा, मूं हारून ऐं मूसा जे रब ते ईमान आंदो। अलाह ताला जिब्रील अलैहिस्सलाम खे चयो, ए जिब्रील हिन जे वात में मिटी विझ त वरी मुंहिंजो नालो न वठ। आयो सम्झ में त नबी से फरमायो मुंहिंजी उम्मत जो फिरौन अबू जहल आहे ऐं हीउ फिरौन खां वधीक सरकश आहे। हुयो या कोन हुयो? हा, हुनखे अबू जहल नालो छो रखियईं? जाहिलनि जो अबू। हुनजो नालो त उमर हो, उमर बिन हशाम। इन करे जो उन वटि जेका जहालत हुई उहा चोटी जी जहालत हुई। का ॻाल्हि सम्झण लाइ तयारु न हो, का ॻाल्हि मञण लाइ तयारु न हो, पंहिंजी पियो हलाए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो लक़ब रखियो अबू जाहिलनि जो अबू। क़यामत ताईं ईंदड़ जेके बि हठीला ऐं मुतकबिर आहिनि उहे सभु अबू जहल जा औलाद आहिनि। मां थोरी थो चवां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू जहल जाहिलनि जो अबू। हाणे माण्हुनि जी मर्ज़ी आहे हुन अबू जहल जे चवण ते हलनि या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चवण ते हलनि। हींअर त अबू जहल खां बि ॻाल्हि अॻिते हली वई आहे। हींअर मुस्लमान कंहिंजी ताबेदारी थो करे? यहूद व नसारा जी। कावड़ न कजो अदा, मां हक़ चवंदो आहियां। कावड़जी ईंदो त मां तव्हां लाइ वरी बि दुआ कंदुसि, अलाह असां सभिनी खे, मूंखे बि तव्हांखे बि माफ़ु कंदो, छो त गफ़ूर रहीम जो आहे। नालो जो पंहिंजो रखियो अथई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते विया, मोटी आया। कॾहिं कॾहिं साहबा मेराज जी का न का ॻाल्हि पुछंदासीं, तव्हां हुते छा ॾिठो? नबी साईं हुनखे ॿुधाईंदा, अॼु में हीउ ॾिठो, मूं हीउ ॾिठो, हीउ ॾिठो, जन्नत ॾिठमि, जनम ॾिठमि, फलाण ॾिठो, हे साईं का अजीब ॻाल्हि ॿुधायो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हा मां जॾहिं मेराज ते वियुसि, अर्श अज़ीम खां लंघियुसि त अर्श अज़ीम जे दरवाज़े ते ॿ शयूं लिखियलु ॾिठमि। मथां लिखियो पियो हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, हेठां लिखियो पियो हो अब्दुल मुज़रिबुन व रब्बुल गफ़ूर, अल्लाहु अकबर, बानो गुनहगार ऐं माफ़ करण वारो अल्लाह। हे अर्श अज़ीम ते लिखियो पियो आहे दरवाज़े ते। केॾो गफ़ूर रहीम आहे। उन जी यार असां नाफ़रमानी था कयूं। जंहिं पैदा कयो, जेको खाराए थो, जेको प्यारे थो, जंहिंजी हवा में साह था खणूं, जंहिंजी ज़मीन ते घर ठाहे वेठा आहियूं, जंहिंजी पैदा कयल रोज़ी मां खाऊं था, इहे फ्रूट हर क़िस्म जा, इहे अनाज, इहे भाॼियूं हर क़िस्म जूं, अणखुट अणखुट अणखुट। कॾहिं तव्हां मोरे वियो त के इहे ठेला ख़ाली ॾिठव भाॼियुनि खां? भाॼी वारनि वटि भरिया पिया आहिनि। सुबुह जो वञो रोज़ु वरी भरिया पिया आहिनि, वरी भरिया पिया आहिनि, वरी मंडी में वञो ढेर लॻा पिया आहिनि। अनाज वठो, अनाज कंहिं वटि खुटो खोल पियो आहे जेतिरो वणे वठो। इहो कंहिं पैदा कयो? अल्लाह। वख़लक़ लकुम मा फ़िल अर्ज़ि जमीआ, जेकी बि शयूं तव्हां ॾिसो था ज़मीन में पैदा थियूं आहिनि, हे इंसान हो मां तव्हांजे फ़ाइदे लाइ पैदा कयूं आहिनि। वरी फरमाए वख़लक़ लकुम मा ला तालमून, अञा तव्हांजे लाइ अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं मां ठाहींदुसि जंहिंजी तव्हांखे ख़बर कान्हे। अॼु खां 100 साल अॻे कंहिंखे ख़बर हुई त कारूं ठहंदियूं, हवाई जहाज़ उॾामंदा? ओ 2 महीना हितां हाजी वेंदा वीचारा, 2 महीना मस पहुचंदा, मके पाक हज कंदा, वरी ओॾो मोटंदा, वरी 2 महीना लॻंदा। असांजे ॻोठ मां हिकिड़ो हाजी सबड़ ॿार बचा वठी पंधु वियो, 10-12 माण्हू हुजनि जे घर जा, सभु भाती नंढा वॾा रवाना थिया। 2 महीने खां पोइ हिते पहुता, हज करे वरी वापसि 2 महीने खां पोइ वरी हिते पहुता। हाणे 2 महीननि जो पंधु घणे वक़्त में थो थिए? 4 कलाक में। उन वक़्तु जेको माण्हू चया सूफ़ी सरवर हुजे हा, चया दादा अहिड़ी सवारियूं पैदा थींदियूं जो 4 कलाकनि में तव्हां सऊदी पहुचंदो। हू छा चवंदा? अड़े चेरिया मुला चुप कर, असांजो दिमाग़ु ख़राबु थो करे। बाबा मोरे खां बस ते चढ़ंदो कार ते त 5 कलाकनि में या 4 कलाकनि में कराची। अड़े चेरियो आई छा? हे 6-7 ॾींहं लॻंदा आहिनि असांखे घोड़ न उठंदे वरी 4-5 कलाक थो चढ़े।
हिन दौर में अल्लाह पाक जा इंसाननि ते उहो जेको चई त मां तव्हां लाइ उहे शयूं ठाहींदुसि जो तव्हांखे ख़बर ई कान्हे। ग़रीब खे उहे शयूं आसानियूं आराइशूं अयाशियूं मुयसर आहिनि जेके अॻे बादशाहनि खे कोन हुयूं। बिजली हुई आहे पखा हुया, इहे सुवारियूं हुयूं न। वरी एयर कंडीशन सुवारियूं, गर्मी में चढ़ो त सीधो लॻे, बस में कार में सीधो लॻे। हींअर हर ग़रीब बि अॻियनि बादशाहनि खां वधीक सुखियो आहे। ॻाल्हियूं घणियूं आहिनि, कहिड़ियूं ॿुधाए मां तव्हांखे कहिड़ियूं ॿुधायां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में ॿ महीना घणा नबी साईं जे घर में बाहि कान भरी, साहबा जे घर में कान भरी। छो? अटो ऐं भाॼी हुजे त बाहि ॿारे पचाइनि न, आहे का शइ कनि बाहि छो भरे? छा खाईंदा ख़बर अथव? हिकिड़ी घड़ी खजूर जी गुरबत में एतिरी, हिकिड़ी घड़ी खजूर जी हिकिड़ो गिलास पाणी जो पीअंदा बसि। 24 कलाक इहो। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह सां हर वक़्तु 80,000 माण्हू गॾु हूंदा। घणा? 80,000। ऐं पाण कांई ॾींहुं ईमानी खाईंदो, 40 ॾींहं ईमानी खाईंदो हिकु दफ़ो बसि। बाक़ी रोज़ाना हिकिड़ी घड़ी खजूर ऐं हिकिड़ो गिलास पाणी। अॻे जा आलिम कॾहिं मानी खाईंदा, ख़बर अथव? उन ज़माने जा 8 ॾींहं मौली साहब मानी खाईंदो, 8 ॾींहं जुमे जे ॾींहुं बसि खजूर ऐं पाणी। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह सां हर वक़्तु 60,000 70,000 माण्हू रहंदा गॾु। उहे छा खाईंदा? उहे बि ईअं। हज़रत जुनैद बगदादी, बाइज़ी, हज़रत सिरी सिक्ती, हज़रत हबीब अजमी, जंहिंजा नाला वठो घणा नाला आहिनि। आयो सम्झ में? पर उन्हनि इन गुरबत में बि पंहिंजे रब खे न छॾियो। असांखे थोरी तकलीफ़ थिए, अदा मरी विया आहियूं, अदा ॾाढी तंगी आहे, अदा हीअं आहे, अदा हूअं आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी, अल्लाहुम्मा अयनी मिस्कीना व अमितनी मिस्कीना व अयनी फ़ी यौमिल क़ियामत फ़ी ज़ुमरतिल मसाकीन। या अल्लाह मूंखे ज़िंदा जेसिताईं ज़िंदा रखी ग़रीब करे रख। जॾहिं मुंहिंजी मौत अचे त गुरबत जी हालत में अचे, वरी जॾहिं क़यामत जे ॾींहुं मां उथां त ग़रीबनि जी कतार में बीठो हुजां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात करे विया, राति थी, ऊंद ई ॾीए में तेल कोन हो। अम्मा आयशा उहो ॾीओ खणी अॻे तेल ॿारींदा हुआ, वॾनि माण्हुनि खे ख़बर आहे। ॾीए में तेल विझी वटि ठाहे हथ जी हुन में ॿारींदा हुआ, असां पाण ॿारींदा हुआसीं नंढेरा। अम्मा आयशा पाड़े वारी औरत वटि उहो ॾीओ खणी वई, अम्मा हीउ ॾीओ असांखे तेल जो उधारो भरे ॾे, मां तोखे ॾींदसि। यार का ॻाल्हि आहे। ख़ातमुल अंबिया रहमतुल लिल आलमीन शफ़ीउल मुज़नबीन। त मां अर्ज़ु पियो कयो था, अलाह जा असां ते वॾा अहसानात आहिनि, पर असां वॾा नाफ़रमान आहियूं। असां वॾा मुतकबिर ऐं सरकश आहियूं। अलाह जे रसूल जी ॻाल्हि मञण लाइ तयारु न आहियूं। आयो सम्झ में? कावड़ न कंदव त मां हिकिड़ी ॻाल्हि चवां। मां ईअं कोन त चवां त मुंहिंजा माइट मिट सभु बुज़ुर्ग आहिनि, न न न, सभिनी लाइ चवां थो मां। नबी साईं फरमायो, ख़ालफ़ अल यहूद वन नसारा, यहूद ऐं नसारनि जी मुखालफ़त कयो। कसु शवारिब वाफ़ुल लोहा, मुछूं कटायो, ॾाढ़ियूं रखायो। कंहिंजो हुकुम आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। अंग्रेज़ मनहूस जेसिताईं हिते न आयो हो, हर मुस्लमान खे ॾाढ़ी हूंदी। को मुस्लमान ॾोह कंदो त हुनखे सज़ा कहिड़ी ॾींदा ख़बर अथव? हुनखे जेल में न विझंदा, हुनजी ॾाढ़ी कुड़े छॾींदा, बसि ॾाढ़ी कुड़े हल भॼ। उहो वीचारो 6 महीननि ताईं जेसिताईं ॾाढ़ी मुठि थिए घर मां ॿाहिरि न निकिरंदो। मां कहिड़ो मुंहुं खणी ॿाहिरि निकिरां? माण्हू मूंखे छा चवंदा? मुस्लमान। केरु मथो उघाड़ो न कंदो। ॿाहिरि बि मस्जिद खां मथो उघाड़ो करणु नाजाइज़ आहे। हाणे मस्जिद में मथा उघाड़ा आहिनि की न? वरी के निमाज़ बि मथे उघाड़े था न पढ़नि। वरी तोखे कंहिं ॿुधायो आहे तुंहिंजी निमाज़ थींदी? मथो उघाड़ो करे निमाज़ पढ़णु मकरूह तहरीमी आहे, हराम आहे। मथे उघाड़े पढ़णु पिया था, केरु सम्झाए?
आयो सम्झ में असां इन हद ते वञी पहुता आहियूं अलाह ताला छा फरमायो इहो असां खां इहे सभु ॾोह केरु थो कराए पंहिंजो नफ़्स अलाह साईं फरमायो अन नफ़्स ला अम्मारतुम बिसू नफ़्स वॾो हठीलो मुतकबिर ऐं पुछड़ो आहे इहो बुराई जा कमु कराईंदो आहे तव्हांखे ख़बर आहे त हिकु कहिड़ो ॾोह आहे जेको 24 कलाक ॾोह आहे उहो ख़बर 24 कलाक ॾोह थींदो रहे थो उहो कहिड़ो आहे हिकिड़ो इहो 24 कलाक ॿुधायो कहिड़ो ॾोह आहे जेको लहे ई नथो ॿियो ॿुधायो त कहिड़ो ॾोह आहे जेको तोबा सां बि माफ़ नथो थिए ॾाढ़ी कुड़ण वारो 24 कलाक जो ॾाढ़ी कुड़ी पिया सुतो पिया त गुनाहगार आहे घुमंदो थो हुते गुनाहगार आहे मानी थो काए गुनाहगार लेट्रिन में थो वञे गुनाहगार फ़ाइदो कहिड़ो आहे मरणो कोन्हे यार मौत मरणो कोन्हे अदा असांखे आहे त पोइ बग़ीचा कहिड़ी तयारी कई आहे असां ऐं गिला अहिड़ो ॾोह आहे जो तोबा सां काफ़र कुफर बि माफ़ थिए थो शिरक बि माफ़ थिए थो बिदअत बि माफ़ थिए थी चोरी दाड़ो खून ज़िना शराब सभु माफ़ थींदा सची तोबा सां कूड़ी न करे ज़ुबान सां तोबा न करे जीअं असां कंदा आहियूं अॼुकल्ह सची तोबा सां कुफर बि माफ़ आहे सभु गुनाह माफ़ गिला माफ़ न आहे अलाह साईं छा चयो गिला जे लाइ भला यग़्तब बाज़ा केरु तव्हां मां कंहिंजी गिला न करे अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल ला अखीहि मैतन फकरहतुमू छा तव्हां मां को पसंदि कंदो अलाह ताला फरमायो पंहिंजे मुअल जो भाउ जो गोश्त खाए भाउ मरी वञे जी चकणनि सां जीअं की ढूंढ ते कुता जी चकणनि उनखे खाइनि तव्हां पंहिंजे मुअल सॻे भाउ जो गोश्त को खाईंदो इहो गिला कई ॼणो गोश्त खाई हाणे केरु मुस्लमान खे सम्झाए असांजो मशग़लो इहो आहे छो त नफ़्स जी ताबेदारी था कयूं अलाह साईं चयो नफ़्स जी ताबेदारी न कयो गुनाह जा कम न कयो नफ़्स केतिरो बि तक़ाज़ो करे न कयो बसि मरी पवंदो छा अलाह तव्हां खां राज़ी थी वेंदो जन्नत थी वेंदो जन्नती हा नफ़्स शैतान जेके बुज़ुर्ग गुज़रिया आहिनि वॾा उहे छा दुआ छा कहिड़ी घुरंदा हुआ अॻु में नफ़्स जो नालो वठंदा छो त नफ़्स शैतान खां वधीक ख़तरनाक आहे ॿुधो न क़ुर तव्हांखे मां ॿुधायो त बुज़ुर्ग जॾहिं दुआ घुरंदा त पहिरियां नफ़्स जो नालो वठंदा पोइ शैतान जो नफ़्स शैतान ज़िद करीमा राहिमन रहमत असबा शद शफ़ात ख़ाइमन या अल्लाह मूंखे नफ़्स ऐं शैतान बर्बादु करे छॾियो तूं मूं ते रहम कर मूंखे हिननि ॿिन्ही जे शरारतुनि खां बचा आयो सम्झ शेख सैदी चए थो शैतान त कुझु बि न आहे पंहिंजो नफ़्स वॾो ख़तरनाक अलाह जो नाफ़रमान ऐं बाग़ी आहे इन खे क़ाबू कर हज़रत इब्राहिम बिन अदम खे ख़बर पई थिए रूम में हिकिड़ो ईसाई मौलवी आहे 70 साल थिया अथसि एतिकाफ़ में वेठो आहे 70 साल असां 10 ॾींहं वेहंदा आहियूं मस्जिद में न भॼ भॼाए सॼो साल भॼ भॼा 10 ॾींहं अलाह जे घर में वेहण लाइ तयारु न आहियूं ख़बर अथव एतिकाफ़ जी मां पाण खे फुंडाइण लाइ कोन थो चवां तोबा मुंहिंजी गीसी मां तव्हां सभिनी जे पेरनि जी ख़ाक आहियां मूंखे 13 साल 14 मां एतिकाफ़ न कयो आहे तबियत जी नासाज़ी जे करे न त सॼी ज़िंदगी तालिब इल्मी खां वठी मूं एतिकाफ़ कया मूंखे 8 दफ़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब थी आहे जंहिं मां 6 दफ़ा एतिकाफ़ में ज़ियारत नसीब थी आहे सम्झ में एॾी वॾी ॻाल्हि आहे एतिकाफ़ हिते घणा वेहंदा आहिनि हिन साल हा हाणे वरी अॻे हमेशह कयो हमेशह बानो अची थो वेह रब जे घर गुरा खोड़े हो मुंहिंजा रब असांखे माफ़ु कर एतिकाफ़ जा एॾा फ़ाइदा आहिनि मां तव्हांखे छा ॿुधायां एतिकाफ़ वॾी ॻाल्हि आहे ख़ैर हज़रत इब्राहिम बिन अदम पोतो हुन वटि ॾिठईं वेठो आहे
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छो वेठो आहीं अदा? मूं ॿुधो आहे तूं 70 साल खां हिते वेठो आहीं। जी हा, पंहिंजे नफ़्स कुते खे क़ाबू कयो वेठो आहे, मथां गुनाह करे, अलाह जी नाफ़रमानी करे, नफ़्स जी मुखालफ़त में वेठो आहियां। हज़रत इब्राहिम बिन आदम चयसि, ए पादरी तूं ग़लति थो ॻाल्हाईं, नफ़्स जी मुखालफ़त में न वेठो आहीं, पंहिंजी तमन्ना जे करे वेठो आहीं। चईं वरी की, जे तोखे ख़बर कान्हे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी आहे ऐं सोचो नबी आहे, कल्म छो नथो पढ़ी? तुंहिंजो तौरात इंजील पढ़ियल आहे, उन में कोन पढ़ियो अथई त आख़िर ज़माने जो नबी मके में पैदा थींदो, मदीने में हिजरत करे ईंदो? चई अदा मारे छॾी, कलमो पढ़ा, मुस्लमान थिया, मुस्लमान थी वियो। अॻे माण्हू 40-40 साल इतिकाफ़ कंदा, 50-50, 60-60 साल मुक़ाबिलो कंदा। हिकिड़े बुज़ुर्ग मावरा अनहर जे इलाइक़े में ॿिए बुज़ुर्ग जी नियापो कयो। दरिया जे हिकिड़े पासे हिकिड़ो पियो रहे, ॿिए पासे ॿियो। हिकिड़े पासे वारे पंहिंजो शागिर्द मोकिलियुसि, अच त हिकिड़ी जाइ ते वेहूं, 40 ॾींहं कुझु बि न खाऊं ऐं हिकिड़े वुज़ू सां रहूं। 40 ॾींहं। हुन वरी पैगाम कहिड़ो मोकिलियुसि? चई इहो त ॿारहाणी ॻाल्हि थो करी, जो कुझु बि न खाऊं ऐं 40 ॾींहं हिकिड़े वुज़ू सां रहूं। अच त रोज़ाना 3 दफ़ा खाऊं ऐं 40 ॾींहं हिकिड़े वुज़ू सां रहूं। चई मूं तूं ज़ोर आई अदा, मां न ईंदुसि। ये मुक़ाबला कंदा अॻे अलाह खे राज़ी करण लाइ, महिनतूं, इबादतूं। इहे वाक़िया घणा आहिनि, वरी इन पोइ देरि थी वेंदी। त अलाह ताला चयो त नफ़्स जी ताबेदारी न कयो, नफ़्स चवण ते न हलो, गुनाह न कयो। ॿियो वज़कर स्म रब्बी, पंहिंजे रब जो ज़िक्र कयो। अदा सूफ़ी वे नंढनि कुझु न चओ। ॿिए नंबर ते अलाह ताला छा फरमायो? पंहिंजे नफ़्स खे पाक रखो गुनाहनि खां। हिकु ॿियो वज़कर स्म रब्बी, पंहिंजे रब जो ज़िक्र कयो। उहो घणो कंदा आहियो ज़िक्र रोज़? अलाह ताला खां पुछूं त या अलाह घणो ज़िक्र कयूं? अलाह ताला फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू उज़्कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा, ओ ईमान वारो अलाह जो ज़िक्र तमामु घणो कयो। कसीरन इहा तनवीन तनकीर जी आहे, माना तमामु घणो ज़िक्र कयो। वरी ॿी जाइ ते छा फरमाई? वज़्कुरुल्लाह ज़िक्रन कसीरन लअल्लकुम तुफ़्लिहून, ओ मुंहिंजा बानो मुंहिंजो ज़िक्र तमामु घणो कयो त कामयाबु थी वेंदो। या अलाह कीअं? उहे बि ॿुधाई, अल्लज़ीना यज़्कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम। वाह मुंहिंजा मिठड़ा अल्लाह, जे मुंहिंजा जेके नेक बन आहिनि, मुंहिंजा फरमान बरदार जेके मूंसां मुहबत कंदा आहिनि, उहे घुमंदे फिरंदे बि मुंहिंजो ज़िक्र कंदा वतंदा आहिनि, मूंखे दिलि में यादि कंदा आहिनि। वरी वेठा हूंदा आहिनि त बि मूं मां यादि हूंदो आहियां, सुता पिया हूंदा आहिनि त बि जेसिताईं निंड अचेनि मां यादि हूंदो आहियां। असां कॾहिं ईअं कयो आहे? न। छो? इन करे विया ई कोन आहियूं न, कंहिं अलाह वारे जी सोबत में वञण लाइ तयारु ई न आहियूं न। आहे सम्झ में? तरबियत ई कान्हे, ख़बर ई कान्हे। नंढेला खां वठी असां पंहिंजी दिलि में कंहिंखे जॻह ॾिनी आहे, दुनिया खे, सॼी दुनिया खे, मिटनि माइटनि खे, ज़ालनि ॿारनि खे, यारनि दोस्तनि खे, ऐं दुनिया खे, दुनिया जे कमनि खे। कॾहिं अलाह पाक खे असां दिलि में जॻह ॾिनी? न। हाणे इहो कीअं ईंदो अलाह असांजी दिलि में? हाणे ईंदो महिनत सां। मन जाहद फीना लनहदियन्नहु सुबुलना, अलाह ताला फरमायो जेको असांजे रस्ते ते, असांजे मुहबत वारे मार्फत वारे रस्ते ते हलण जे लाइ मुजाहिदा कंदो, महिनतूं कंदो, त पोइ असां उनजे लाइ रस्ता खोले छॾींदासीं, उनजे सीने खे हिदायत जे नूर सां भरे छॾींदासीं। मन यहदिल्लाहु ऐं यशरहु सदरहु लिल इस्लाम फहुव अला नूरिम मिर रब्बिही। जेको महिनतूं कंदो, मुजाहिदा कंदो, असांखे राज़ी कंदो, पोइ उनजो सीनो इस्लाम लाइ खोले छॾींदासीं ऐं उनखे नूर हिदायत सां उनजे सीने खे भरे छॾींदासीं। अदा आहे कोन्हे? क़ुर आहे न? वाह वाह। वरी छा चयो अलाह ताला? वला ज़िक्रुल्लाह अकबर, अलाह ताला फरमायो मुंहिंजो ज़िक्र सभिनी इबादतुनि खां वॾो आहे। इहा आयत लथी, साहब किराम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो,
साईं ज़िक्र निमाज़ रोज़े हज ज़कात खां वॾी आहे, वॾो आहे ज़िक्र। फरमाए हा वॾो आहे। साईं जिहाद खां वॾो आहे, फरमाए जिहाद खां बि वॾो आहे। छो त अलाह अकबर, अलाह सभिनी खां वॾो आहे, तुंहिंजो ज़िक्र बि सभिनी खां वॾो आहे। हिकिड़ो आहे तरीक़े सां ज़िक्र करणु, ॿियो आहे बग़ैर तरीक़े जे। बग़ैर तरीक़े जे बि ज़िक्र कंदो सवाबु मिलंदो, पर घटि, ऐं अलाह जी मोहबत पैदा न थींदी। तरीक़े सां ज़िक्र कंदो सवाबु घणो, ऐं अलाह जी मोहबत तव्हांजे सीने में दिलि में अची वेंदी। पोइ मिठड़े अलाह लाइ रोंदा वठंदव। अलाह में घणा अखर आहिनि? 4। हिकिड़े अखर जे एवज़ में घणियूं नेकियूं मिलंदियूं आहिनि? अदा 10। चइनि अखरनि वारे लफ़्ज़ में घणियूं नेकियूं मिलंदियूं? 40। बिना तरीक़े जे अलाह चवंदो त 40 नेकियूं, तरीक़े सां हिकु दफ़ो अलाह चवंदो लख नेकियूं। घणियूं? लख खपे या 40 खपनि तव्हांखे? ऐं अलाह जी मोहबत अची वेंदी, सीनो तव्हांजो हिदायत सां भरिजी वेंदो, इन में नूर अची वेंदो हिदायत जो, फैज़ान इलाही। हितां मोरे वेंदो, रोंदा वेंदो। सेकल मोड़ ते वञो थोरे बस में, उन ईंदो वरी रोंदा ईंदो। न हुजे त इहा ॻाल्हि कयो। वरी जॾहिं 8 सबक़ में ईंदो, पोइ ला इलाहा इल्लल्लाह जो सबक़ आहे, उहो इश्क जी बाह बारे चवंदो अलाह पाक सां। कोई आके ला इलाहा इल्लल्लाह की धूम मचा गया, मेरे दिल में इश्क इलाही की आग जला गया। वो बाह भरंदी आहे अलाह जे इश्क जी। जॾहिं बाह भरंदी आहे, हाणे विसामंदी कान, ख़तमु, क़यामत ताईं। इहो हमरा मरी वियो ज़िक्र वारो, हुनजे अवल तुंहिंजे बदन खे मिटी न खाईंदी, पर खाई बि वई तुंहिंजे दिलि खे मिटी न खाईंदी। इहा क़यामत ताईं ज़िक्र कंदी रहंदी। आहे सम्झ? क़यामत जे ॾींहुं ऐलान थींदो, किथे आहिनि अकुलमंद माण्हू, उथी पियो। उते त सभु को उथंदो न, पर ॿिया किरी पवंदा। कहिड़ा उथंदा? हिकिड़ा ज़िक्र वारा, ॿिया निमाज़ वारा, ॿिया न उथी सघंदा, ॿिया पोइते किरी पवंदा। पोइ जॾहिं उथंदा, अलाह ताला चवंदो हलो जन्नत में, मूंखे कंहिंजी परवाह कान्हे, मां तव्हांखां सभु गुनाह माफ़ करे छॾिया। आयो सम्झ में? पोइ ज़िक्र कंदो या कोन कंदो? पुटे खे ॿाहिरि मोकिलियो, ॿाहिरि मोकिलियो। पोइ जॾहिं अलाह जी मोहबत ईंदी आहे त पोइ छा थींदो आहे ख़बर अथव? मौलाना रूम छा चयो? ए तीर गमत रा दिले उशाक निशाना, खलके बतो मशगूल तू गायब ज़िमियाना। या अल्लाह, तुंहिंजी मोहबत जो तीर तुंहिंजे आशिक़नि जे दिलनि खे निशानो बनाईंदो आहे। तुंहिंजा आशिक़ तोखे ॻोल्हींदा था, तॾहिं तूं नज़र नथो अची। मजनू सिफ़तम दर बदरो खाना बखाना, शायद के रुखे मौला दीदम बबाना। मजनू वांगुरु दर बदर धिका खाईंदो थो वतां, मन करां मूंखे पंहिंजे मौला जी तजली नसीब थी वञे। हाजी बरहे मक्को मन तालिबे दीदा, उखाना में जो यदमन साहिबे खाना। हाजी मके वियो घर खे ॾिसण जे लाइ, हाजी मके वियो घर खे ॾिसण जे लाइ, मां घर जे मालिक खे ॻोल्हींदो थो वतां। आहे सम्झ? हज़रत जुनैद बगदादी खां कंहिं माण्हू पुछियो, साईं तव्हां हज कयो आहे? चई हा कयो आहे। घणा हज कया अथव? 3 हज कया अथव। पोइ उते साईं तव्हां छा ॾिठो? हज़रत जुनैद बगदादी फरमायो, जॾहिं मां पहिरियों हज कयो त मां रुॻो घरु ॾिठो, घर जो मालिक नज़र न आयो। जॾहिं ॿियो हज कयुमि त पोइ मालिक बि नज़र आयो, उहो बि ॾिठुमि, घर बि ॾिठो। जॾहिं टियों हज कयुमि त घरु नज़र न आयो, फ़क़ति मालिक ॾिठो। इहे आहिनि अलाह वारा। आहे सम्झ में? अॼुकल्ह इहा ॻाल्हि ॼण त हिकिड़ो अफ़सानो आहे। सॼी दुनिया मिठड़े अलाह खे छॾे भॼी वई। अलाह वारनि खां सबक़ु सिखो, पोइ करे ॾिसो त छा थो थिए। हिन फ़क़ीर खे इजाज़त आहे सम्झ में? कंहिंखे अलाह सां यारी रखणी आहे त पोइ अचे मदरसे, हुते मां तव्हांखे सबक़ु ॾींदुसि। हिते बि जेकॾहिं चवंदुसि मां ॾींदुसि, पर तयारु थियो। पोइ वरी छॾिणो न आहे ज़िक्र,
ज़िक्र वठे त वरी करे, ॾुखी त आहे ई कान ॻाल्हि। बसि 10-10 मिंट हर निमाज़ खां पोइ ऐं हर वक़्तु ख़्याल करिणो आहे त मुंहिंजी दिलि खे ज़ुबान आहे अलाह अलाह करे पई थी, बसि एतिरी ॻाल्हि आहे। जे न कंदव त उअं ई हज़ारे ॻाल्हियूं दिलि में अचनि थियूं कोन थियूं अचनि। सभिनी खां पुछा थो आहिनि कोन आहिनि, उन्हनि में सवाबु मिलंदो, क़यामत जे ॾींहुं छुटी वेंदो माण्हू, पकड़िजी वेंदो, पकड़िजी। तोबा 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 आहे सम्झ में वेंदा। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। अल्लाह ज़िक्र कयो। अल्लाह ताला क़ुर में छा फरमायो? फ़ज़कुरूनी अज़कुरकुम वशकुरूली वला तकफ़ुरून। मूंखे यादि कयो, मुंहिंजो ज़िक्र कयो, मूंखे यादि कयो त मां बि तव्हांखे यादि कंदुसि। हदीस कुदसी आहे, इन ज़करनी अब्दी फ़ी नफ़्सी ज़करतु फ़ी नफ़्सी। जॾहिं बानो मूंखे पंहिंजे दिलि में यादि कंदो आहे त मां बि हुनखे पंहिंजे दिलि में यादि कंदो आहियां। वइन ज़करनी अब्दी फ़ी मलाइन ज़करतु फ़ी मलाइन ख़ैरु मिनो। जॾहिं बानो मूंखे जमायत में माण्हुनि में वेही यादि कंदो आहे त मां उन्हनि खां भली जमायत मलाइका मुक़र्रबा में हुनखे यादि कंदो आहियां। फलाणो बानो ॾिसो मुंहिंजी ॻाल्हि पियो थो करे, मां हिनजी मग़फ़रत करे छॾी। आहे सम्झ में? सलात शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना ॿ ॻाल्हियूं, हिकिड़ो त नफ़्स खे रोके गुनाहनि खां, ॿियो अलाह जो ज़िक्र करे घणो घणो कीअं, उहो बि तव्हांखे क़ुर पढ़ी ॿुधाइनि। घुमंदे फिरंदे, वेठो आहे त बि, सुतो पियो आहे त बि अलाह यादि। उहो तरीक़ो सेखारिबो तव्हांखे इंशाअल्लाह, जेकॾहिं शौक़ु हूंदो त। 3 नंबर ते अलाह ताला छा फरमाए? फ़सल्ला, ऐं निमाज़ जी पाबंदी करे। निमाज़ छा आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अस्सलात मेराजुल मोमिनीन, निमाज़ मोमिन जो मेराज आहे। ॿी हदीस में आहे कुर्रतु ऐनी फ़िस्सलात, मुंहिंजे अखियुनि जो ठार निमाज़ आहे। मां निमाज़ पढ़ंदा मुंहिंजूं अखियूं ठरी पवंदियूं आहिनि। मोमिन जूं बि ईअं ठरंदियूं अखियूं। पर निमाज़, उहा निमाज़ पढ़े, उहा उन निमाज़ लाइ 3 शर्त आहिनि। कहिड़ा? हिकु त हुज़ूरी क़ाइमु करे निमाज़ पढ़े। साहबा पुछो साईं निमाज़ कीअं पढ़ूं? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि ताबुदुल्लाह कान्नका तराहु, निमाज़ ईअं पढ़ो जॾहिं अल्लाह अकबर करे बीहो त सम्झो त असां अल्लाह पाक जे अॻियां बीठा आहियूं, खे ॾिसूं पिया था। फ़इलम तकुन तरा फ़इन्नहु यराक, भला इहो ख़्यालु क़ाइमु नथा करे सघो, इहो त कयो त अल्लाह त असांखे ॾिसे थो न। ऐं अल्लाह जी नज़र किथे हूंदी आहे? दिलि में हूंदी आहे, दिलि ते। हर बाने जे दिलि ते नज़र, दिलि खे ॾिसंदो आहे। त दिलि मूंखे ॾिनी अथसि या ॿियनि खे? वाह वाह। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वफ़िल जसद मुज़ग़तुन, इंसान जे जिस्म में हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो आहे। इन सातिल जसद कुल्लू, जेकॾहिं उहो सही आहे त सॼो बदन सही आहे। वइन ख़रबतिल जसद कुल्लू, जेकॾहिं उहो ख़राबु आहे त सॼो बदन ख़राबु आहे। वल क़ल्ब, उहा दिलि आहे सम्झ में? इन्नहु नज़्ज़लहु अला क़ल्बिक, हे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, क़ुर असां तुंहिंजे दिलि ते नाज़िल कयो आहे। वाह वाह। ज़िक्र करे ॾिसो त पोइ छा थो जान थी। आहे सम्झ में? त निमाज़ कीअं पढ़ो? ॼण त तव्हां अलाह खे ॾिसो पिया था, अलाह जे अॻियां बीठा आहियो। फ़इलम तकुन तरा, जेकॾहिं ईअं ख़्यालु नथा करे सघो फ़िलहालु, त फ़िलहालु इहो ख़्यालु कयो त रब त असांखे ॾिसे थो न। हाणे दिलि जो ख़्यालु पंहिंजे रब ॾे रख, त रब ॾिसे थो भला, हेॾे होॾे त न ॾिसां। SP साहिबु आयो मोरे, हाणे सूबेदार खे वठी अचो। हाणे SP थो पुछे सूबेदार खां, ॿिए ख़बर मोरे जूं हालतूं कहिड़ियूं आहिनि, चोरी ॿोरियूं, धाड़ा हे साइकिल मोटर फुरूं, त हू कीअं थो जवाबु ॾेसि? हेॾे मोह करे, हा साईं मिड़ई हीउ कमु सुठो पियो हले, वरी हेॾे, हा साईं अलाह चङा ई कंदो, असां कोशिशि कयूं पिया था। SP थप्पड़ हणंदुसि या छॾींदुसि? अड़े मां तो साम्हूं थो ॻाल्हायां, तूं वरी कारे मोह करे वेठो आहीं? कीअं थो ॻाल्हाईं? अड़े हिनखे लाहियो, नौकिरी था लाहियोसि। अलाह असां ॾे ॾिसे, असांजी दिलि वरी मोरो गचेरो हैदराबाद सकर, ओ
वो सॼो मुल्क घुमी थी अचे। पर ईअं न थी इहा ॻाल्हि ॿुधी हली निमाज़ छॾे ॾियो, न, निमाज़ जो खणी सवाबु थोरो मिलंदो पर फ़र्ज़ु रही वेंदो। हिकिड़ी निमाज़ जेको घुसाए थो, हिकिड़ी निमाज़ 32 करोड़ 88 लख साल जहन्नम में सड़ंदो। छो तो हमेशह जो चवणु आहे, हीअ दुनिया वांगुरु फ़ानी कोन्हे, कोई एतिरी ताक़त आहे असां में सड़ण जी, जहन्नम में सड़ण जी। अलाह ताला छा फरमायो, वतरन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाब अल्लाह शदीद। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे नाफ़रमाननि खे ॾिसंदे त बेहोश किरिया पिया आहिनि। हो ड्रिगा 3 मैल कदु हूंदो क़यामत जे ॾींहुं सभिनी जो, 3 मैल। पर वॾेरनि जो कदु ख़बर अथव केतिरो हूंदो? मकोड़ो ॾिठो अथव मकोड़ो, उन्हनि जो कदु एतिरो हूंदो, माण्हू उनखे लताड़ींदा पिया। मौत कान हूंदी मरंदा कोन, बाक़ी सभु अखियूं पटे दोरिया पिया ॾिसंदा हेठां। हे बेईमान वॾेरा जन ग़रीबनि ते ज़ुल्म कया आहिनि। जेको बि वॾेरो ज़ालिम आहे जहन्नमी, अबू जेल खां वधीक जहन्नमी आहे। मथां दिमाग़ु ख़राबु हुजे। इहे मकोड़नि जेतिरो कदु हूंदो हिननि जो। हा, वरी जहन्नम में जंहिं वक़्तु हुननि खे विधो वेंदो, पोइ वरी साॻियो वॾो कदु ॾिनो वेंदो हुननि खे, त घणो अज़ाब थियनि। उन्हनि जूं ज़ुबानूं बि 3 मैल निकितल हूंदियूं, जंहिंमें 70,000 नांग ऐं विछूं चंबिड़िया पिया हूंदा। सम्झो पुटु? ऐं उन विछूं ऐं नाग में केतिरो ज़हर आहे ख़बर अथव? उहे हिकु हिकु सेकंड में उनखे डंग पिया हणंदा। 500 दफ़ा हिकिड़े मिंट में माण्हू सड़ी वरी ठहंदो, सड़ी वरी ठहंदो, सड़ी वरी ठहंदो। 500 दफ़ा हिकिड़े मिंट में। अल्लाह ताला शल असांखे जहन्नम जे अज़ाब खां पनाह अता फरमाए। त निमाज़ हिकिड़ो त ॾिसी हुज़ूरी क़ाइमु करे पढ़ो, कीअं इहो ख़्यालु करे बिहो त असां अलाह खे ॾिसूं था या अलाह असांखे ॾिसे पियो थो, ॿिए हंधि ख़्यालु न कयूं। ख़्यालात अचनि वरी पंहिंजो मोटाए पंहिंजे रब ॾे ख़्यालु कयो, हिकिड़ो शर्त। ॿियो, ॾिसी पढ़ो। कीअं ॾिसी? बीठा आहियो त सिजदे वारी जाइ ते नज़र हुजे, हेॾे हेॾे हीअं न ॾिस निमाज़ में, आई सम्झ में? रुकू कयो त पेरनि ते नज़र हुजे, सिजदो कयो त नक ते नज़र हुजे, अतयात में हो त झोली में नज़र हुजे। इहो ॾिसी पढ़णु आहे, इन जा वॾा असरात आहिनि। 2 टियों, ॿुधी पढ़ो। ॿुधी कीअं? निमाज़ में का तस्बीह कयो था, अल्लाह अकबर चओ था, सुभान रब्बियल आला या अलहम्द पढ़ो था या सूरत पढ़ो था, उन अखर में ध्यानु हुजे त मां हीअ थो पढ़ां, हिन खां पोइ वरी हीअ अखर अचिणो आहे, मां हीअ पढ़ां पियो थो। उन्हनि उन खे थोरो एतिरो पढ़े जो हिन वात खां हेसि ताईं 4 आङुर कन ताईं पहुचे, पाण ॿुधे, ॿियो न ॿुधे पर पाण ॿुधे, ऐं ख़बरदार रहे त मां छा थो पढ़ां, उन्हनि लफ़्ज़नि ॾे ध्यानु रखे। पोइ इहा निमाज़ जेका आहे न, इहा असलात मेराजुल मोमिनीन वारी निमाज़ आहे। इन में अलाह खे ॾिठई या कोन ॾिठई, ख़्याल सां ॾिठई या कोन ॾिठई? साहबा पुछियोसीं कीअं ॾिसूं अलाह खे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, राति जो चंड कोन ॾिसंदा आहियो या सिज ॾींहं जो कोन ॾिसंदा आहियो? चयोसीं ॾिसंदा आहियूं। पोइ हींअर ॾींहुं आहे, चंड आहे? चयो न। त तव्हांजे ख़्याल ज़हन में आहे या कोन, चंड जी सूरत आहे या कान्हे? ईअं अलाह छा आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु नूर आहे, उनजे गिर्द वरी 70,000 नूर जा परदा आहिनि, पर तव्हां इहो ख़्यालु कयो त असां रब खे ॾिसूं पिया था, जीअं चंड खे ख़्याल में ॾिसंदा आहियो। सम्झो था? ख़्यालु कयो त जेकॾहिं असां ॿिया ख़्यालु कया त रब त असांखां चहिरो फेरे वेंदो। जीअं एस पी साहिबु चहिरो फेरियो नी सूबेदार खां, हीअ मिड़ो मिसाल ॾिनो हिकिड़ो, हाणे अलाह एस पी जो को मिसाल आहे? तोबा 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 तोबा, मिड़ई सम्झाइण लाइ इहा ॻाल्हि कई। अलाह ताला असां सभिनी खे पंहिंजे यादि जी ज़िक्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पोइ इहा निमाज़ आहे मेराजुल मोमिनीन, पंहिंजे रब खे ॾिसी आयो हुयो। निमाज़ निमाज़ पढ़ी निकिरंदो न, हिन खां इंसान आहे ख़ता गारा अदा मार्च, हेॾा ध्यानु कयो। ॿार रोए तव्हां इन न ॾिसो, इंसान आहे। हिकिड़ा आहिनि कबीरा गुनाह, ॿिया सगीरा। कबीरा सची तौबा सां माफ़, सगीरा गुनाह वरी निमाज़ पढ़ी निकिरंदव न, बिना तौबा जे माफ़, सभु माफ़। ॿिए परी खां 3 परी जे कयो सगीरा नंढा नंढा गुनाह, कंहिंखे दड़को ॾिनो, कंहिंखे अकल ॾिनो, कंहिं
थोरो घणो हे राग रूप ॿुधण में आयो, पाण त कोन वॼायो, पर ॿिया ॿुधण में पिया था अचनि। इहो बि सॻिरो गुनाह ॿुधणु, कन ॾेई ॿुधे थो त गुनाह सॻिरो, न त कन न ॾिने त पोइ गुनाह ई कोन्हे। हाणे इहे गुनाह वरी नंढा नंढा इहे बिना तौबा जे माफ़ थी वेंदा। छा मतिलबु? इहो निमाज़ी माण्हू पाक ऐं साफ़ थी रब वटि हलंदो, ॼण क़बर में घिड़ंदो, ॾाढी मुबारक सां फ़रिश्ता जो इस्तक़बाल कंदा त नबी जो ख़लीफ़ो आयो आहे। अल्लाह उनजो जेको अदब कंदा, मां तव्हांखे छा ॿुधायां। चवंदा जल्दी कयो, रेशम जा जन्नत जा हेठां बिस्तरा विछायो, हिनखे सुम्हारियो, जन्नत जी खिड़की खे खोलियो, उहा खुलंदी, जन्नत जूं हवाऊं पी वेंदियूं, हिकु ख़ूबसूरत मर्दात औरत ईंदी, जे औरत ईंदा त मर्द ईंदो, उहो केरु हूंदो? हुनजा अमल हूंदा, उहो अहिड़ो ख़ूबसूरत मर्द हूंदो जंहिंजी औरत ॾिठो ई कोन हूंदो। चवंदो तूं केरु आहीं? हू चवंदो मां तुंहिंजा अमल आहियां, मां तुंहिंजो अमलनामो आहियां, पर ईंदुसि मुड़ुस जी सूरत में। पोइ उन औरत खे सोनो हार पायल हूंदो, उहो खेॾंदा पाण में त हार टुटी पवंदो, उन मणका चूंडण में शुरू थी वेंदा, अञा चूंडे ई मस मस कंदा त अलाह ताला हुकुम कंदो त सूर फूकियो, क़यामत अची वेंदी। एतिरो वक़्तु नज़र ईंदो उन्हनि खे। आयो सम्झ में? पोइ इहा शइ खपे असांखे, जन्नत या हू खपे जहन्नम। तौबा तौबा। अलाह ताला फरमायो वतरन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद। ए मोहम्मद, क़यामत जे ॾींहुं ॾिसंदे नाफ़रमाननि खे बेहोश पिया हूंदा, हालांकि बेहोश कोन हूंदा, पर उन्हनि जी इहा हालत किरिया पिया हूंदा। इन करे हूंदी जो अलाह जो सख़्तु अज़ाब खां पिया डिॼंदा, हुनजा होश जवाबु ॾेई वेंदा। चक हणी पंहिंजा ॿाहूं नबी साईं फरमायो ठूठुनि ताईं खाई वेंदा, ख़बर ई कान पवंदनि, ठूठ ताईं चॿाड़े खाई वेंदा। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे औरतुनि ॾिठो न, मिस्र जे औरतुनि, वॾियूं वॾनि बादशाहनि ऐं वज़ीरनि, वॾनि घराणनि जूं वॾियूं औरतूं हुयूं, नवाब औरतूं आहियूं। पोइ इहो हज़रत यूसुफ बीबी ज़ुलेखा हुनजो दस्तरखान विछायो, उते सूफ़ रखियईं, हिकिड़ी हिकिड़ी माई जे अॻियां सूफ़ ऐं छुरी रखियईं, चई जॾहिं मां चवां त पोइ सूफ़ कटिजो। यूसुफ अलैहिस्सलाम खे ॿाहिरि कढी पोइ चई हाणे सूफ़ कटे खाओ। हुननि हिकिड़े हथ में सूफ़ कयो, ॿिए में छुरो। यूसुफ खे ॾिठऊं हीअं छुरे था कपनि पियो, त हीअ कंहिंजूं आङिरियूं, कंहिंजो अधु हथ, कंहिंजो सॼो हथु हेठि पियो वञे, किरी पियो। अलाह ताला चए थो हुनखे ख़बर बि कान पई, हथु हेठि किरिया पिया आहिनि, रतो रत थी वियूं। हिते यूसुफ खे ॾिसी इहो हालत थियो, हू त जहन्नम खे ॾिसी छा हालत हुई। अदा एॾी ख़ौफ़नाक ॻाल्हि आहे जो तव्हां सम्झी न सघंदव। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मां मेराज करे आयो आहियां, मां जन्नत जहन्नम ॾिसी आयो आहियां। जेकॾहिं तव्हां जहन्नम खे ॾिसो न, ॾिसो हा तव्हां घर कोन वियो आहे, मानी कोन खाओ आहे, पाणी कोन पियो आहे, घर वारनि सां कोन वियो आहे, भॼी वञो आहे झंगनि में, मिटी मथे ते विझंदा वरितो आहे, उहो अलाह असांखे माफ़ी ॾे। आहे सम्झ में? हदीस आहे। ऐं असांखे को ख़ौफ़ ई कोन्हे, कुझु ई कोन्हे, रहंदो टोकूं, अड़े मुलड़ू हुयो मुलड़ू, अदा मुलड़ू तूं ॼाण हले, पाण खे ख़बर हूंदी मुलड़ू आहे या तुलड़ू आहे। हा ख़बरदार, अल उलमा वरसतुल अंबिया। नबी साईं फरमाया आलिम नबियनि जा वारिस आहे। नबी साईं फरमाया मन वकर आलिमन फ़क़त वकरनी, जंहिं आलिम जी इज़त कई ॼण मुंहिंजी इज़त कई, जंहिं आलिम जी इज़त न कई उन ॼण मुंहिंजी इज़त न कई। नबी साईं अची वञे को तौबा नऊज़ बिल्लाह, को काफ़र ईअं कंदो, बाक़ी मुस्लमान अबा इज़त कंदो कोन कंदो। त नबी साईं आलिमनि जी वरी पारत कई आहे, उन्हनि जी इज़त कई। अलाह ताला शाह असांखे इहे ॻाल्हियूं सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। टाइम निमाज़ जो थी वियो आहे, ईअं न था, निमाज़ जो टाइम थी वियो आहे। मां माफ़ी घुरां थो, शायदि तव्हांजो वक़्तु मां घणी वठी आहियां, अञा ॻाल्हायूं आहे, पर निमाज़ जो टाइम आहे। अलाह तव्हां सां सभिनी खे पंहिंजी मुहबत अता फरमाए, ज़िक्र जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं ॿियो हीअ मस्जिद शरीफ़ ठहे पई थी, हिन खे केतिरो वक़्तु गुज़री वियो आहे। तव्हां पाड़े वारनि ते अफ़सोस आहे जो हीअ मस्जिद अञा पलस्तर ई कोन थियो आहे, फर्श पको कोन थियो आहे, दीवारूं ईअं बीठियूं आहिनि। अदा
तव्हां जेतिरो अलाह जे रस्ते में ॾींदो अलाह तव्हांखे ॾहूं ते वधाए ॾींदो। घटि में घटि ॾहूं आहे, वधीक अलाए केतिरो आहे अलाह पाण थो ॼाणे। ॾहूं खपे या कान खपे? अलाह साईं क़ुर में चयो आहे मई युक़रिज़ुल्लाह कर्ज़न हसना फयुज़ाइफ़हु लहू अज़ाफ़म मुज़ाफ़ा। केरु आहे जेको मूंखे कर्ज़ ॾिए मां वरी वधाए मोटाए ॾियांसि। पर असांजी सम्झ में इहे ॻाल्हियूं आहिनि कोन, छो त असांजी दीनदारी त आहे कान, दीनदारनि सां रहियासीं कोन, मुल्हनि जे वाइस कोन ॿुधासीं, मुल्हनि जे व्याज अड़े मुल्हनि खां भॼ परे। अलाह माण्हू चवंदा भॼ परे, चवंदा आहिनि कोन अदा भॼ, तूं केतिरो भरंदे इहो मुल्लो तुंहिंजो जनाज़ो पढ़ंदे, तूं छा सम्झो आहे? तुंहिंजे ख़त में जी माईंदियूं मुल्लो खाईंदो, तूं केतिरो भॼंदे भाउ? पर मरण खां पोइ इहो क़ुर त ॿधराईंदो हुनखे पाण। क़ुर में आहे मुक़ाल रसूल या रब इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा। फिरियादी केरु थींदो? रहमतुल लिल आलमीन शफ़ीउल मुज़नबीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिरियादी आहे। छा फिरियाद कहिड़ी कंदो? अला ही तूं मुंहिंजा उम्मती जी के तुंहिंजे क़ुर खे छॾे ॾिनो हुउमि, हिनखे कुझु ई न सम्झूं, अमल ई न कयूं, अला हिननि खे पकड़, हिन खे जहन्नम में विझ। पोइ नबी साईं जी फिरियाद मां को छुटी सघे थो? फिरियाद कहिड़ी आहे? हिन क़ुर खे छॾियो आहे। हाणे वरी क़ुर पुठियां वीचारा पढ़ाए ख़त्म था रहनि, भली असां मुराद मानी खाई नकार ॾेई था वञूं। इहो अची चओ ॿुधाईंदो छा त सूफ़ी मोली इब्राहिम भत त खारायो, कुकड़ खाराए, मां हिते पातर पियो थो खावां। ॿुधाईंदो अदा कोन ॿुधाईंदो, हुनखे कहिड़ी ख़बर? अदा क़ुर ज़िंदगी पंहिंजी ठाहियो, ज़िंदगी ठाहियो। नबी साईं फरमायो, छा फरमाई? घटि में घटि इंसान त थियो। साहब पुछियोसीं इंसान छा खे चइबो आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसान उन खे चइबो आहे जेको कंहिंजी बि दिलि आज़ारी न करे। वक़्तु कोन्हे न त मां तव्हांखे तफ़सील ॿुधायां। अदा तव्हां त कंहिंजी दिलि आज़ारी कोन कंदा आहियो न, कंहिंखे गार गंद गिला कोन कंदा आहियो कंहिंजी बि। खाती आहे, मानी खाइणो त खाती कोन आहे, 3 ॾगियूं खाई थो वञे, खाती हिते अची थी वञे। सभु ख़बर आहे, पाण था कयूं। अलाह खे असां हाज़ुर नाज़ुर ई नथा सम्झूं त रब जे अॻियां गुनाह था कयूं। नबी साईं फरमाए तूं कंहिं पंहिंजे भाउ मुस्लमान खे दड़को थो ॾीं, क़यामत जे ॾींहुं अलाह साईं तोखां पुछे तो हिनखे पैदा कयो, हिनखे छो दड़को ॾिनई? कहिड़ो जवाबु ॾिनई? फ़रिश्तो हिनखे विझो जहन्नम में, ख़ुज़ू फ़गुल्लू सुमल जहीम सलू सुम फी सिलसिलतिन ज़रवा सबून ज़िरान फसलुकू। विझोसि घटि ज़ंजीरुनि जो 70 गज़ डिघियूं ज़ंजीरूं, 3 मेल डिघो अमरा, इन खे ज़ंजीर कीअं विझबी आहे? ज़ंजीर हितां वात मां विझी ॻुई मां कढंदुसि। शरीयत मां इहे लफ़्ज़ चईसि ऐं इहे ई लफ़्ज़ आहे। पुठियां वरी टंगू वराए कंध में ॿधंदुसि। हाणे हिनखे वञी विझो जहन्नम जी खॾ में। अड़े दड़को हुनखे छो ॾिनो हुई? दड़को हिते त घणियूं ॻाल्हियूं आहिनि, करे बि नथा सघूं को मस्जिद में। इहा हालत आहे। इंसान छा खे चइबो आहे? कंहिंजी दिलि आहे, कंहिंखे ॾुख ऐं तकलीफ़ न ॾिए, उनखे छा चइबो आहे? इंसान। हिदायत बि जंहिंमें इंसानियत हूंदी उन खे मिलंदी। अदा थोरो ध्यानु सां ॿुधो, आख़िरी ॻाल्हि आहे, अलाह ताला पंहिंजे क़ुर लाइ इंसान खे पैदा कयो आहे। फ़रिश्ता जिन त अॻई हुया, पर उहे क़ुर ते अमल नथा करे सघनि जीअं इंसान करे सघे थो। तव्हां ॿुधो कयो न त मके में जिब्रील अलैहिस्सलाम वॾो जलसो कयो, जिब्रील अलैहिस्सलाम सदारत कई, मीकाइल वरी तिलावत कई, इसराफील वरी तकरीर कई, इज़राइल वरी दुआ घुरी। ॿुधो कर, ॿुधो अथव था? क़ुर ते फ़क़ति हिकु मख़लूक अमल करे सघे थी, इंसान। इहो किथे लिखियलु आहे? क़ुर में लिखियलु आहे। अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। महिरबान रब क़ुर जी तालीम ॾिनी। कंहिंखे ॾिनई क़ुर जी तालीम? ख़लक़ल इंसान, इन इंसान खे पैदा कयईं। वरी अल्लमहुल बयान, क़ुर खे बयानु करण बि इंसान खे सेखारियईं। इंसान वॾी ॻाल्हि आहे, जंहिंमें इंसानियत आहे उनखे अलाह ताला ज़रूरु हिदायत अता कंदो, पंहिंजी मोहबत अता कंदो, पंहिंजे रसूलुल्लाह जो आशिक़ उनखे बनाईंदो, उहो सुन्नतुनि ते अमल कंदो। इंसानियत न आहे त अलाह खे कंहिंजी परवाह आहे छा? पैगंबरनि जा पीउ जहन्नम में पिया आहिनि, पैगंबरनि जा पुट जहन्नम में पिया आहिनि, पैगंबरनि जूं ज़ालूं जहन्नम में पिया आहिनि।
इन खां वधीक आहे को। नूह अलैहिस्सलाम पैगंबर हो न, उनजो पुटु किथे आहे? जहन्नम में। इब्राहिम अलैहिस्सलाम पैगंबर हो, उनजो पीउ किथे आहे? आज़र, जहन्नम में। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाचो अबू तालिब किथे आहे? अबू जहल किथे आहे? अबू जहल सॻो चाचो न आहे, परे जो आहे, पर हू सॻो चाचो आहे। उहो किथे पिया आहिनि? जहन्नम में पिया आहिनि। अल्लाह खे कंहिंजी परवाह न आहे। अल्लाह हुसमद, अल्लाह बेनियाज़ आहे। दुनिया सजी जो ऐं दिलि हिकु कार साज़ आहे, सभु न्याज़ मंद उन जा हू बेनियाज़ आहे। बेपरवाह ऐं बेनियाज़ केरु आहे? अल्लाह। हुनखे कंहिंजी परवाह न आहे पुटु। अल्लाह, अल्लाह असांखे जर अकुल अता फ़रमाए। अल्लाह जो अदब बि असां वटि कोन्हे, ॿुधाए छॾियांव कीअं। अल्लाह क़ुर में चयो आहे वमा क़दरुल्लाह हक़ क़दरी, जेको क़दुरु मुंहिंजे ॿारनि खे मुंहिंजो इज़त करणु खपे आहे उहा न कयूं, उन करे जहन्नम में वेंदा। कीअं न कयूं? हेतिरे नंढे ॿार जे अॻियां गुनाह कोन कंदा ऐं रब जे अॻियां कंदा। अब अदब कयूं अल्लाह जो? जवाबु ॾियो। नंढे ॿार जे अॻियां गुनाह कबो? पीउ चाचे नाने मासे जे अॻियां, अल्लाह जे अॻियां कंदो आहे न माण्हू, पोइ इहो बचंदो? इहो किथे बचंदो? ख़बरदार, अल्लाह खे अल्लाह करे त सम्झूं। हिकिड़ो साहिबी ॿियो थी बीठो, साईं मुस्लमान छाखे चइबो आहे? नबी से फरमायो अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिमून बियदिही व लिसानिही। मुस्लमान उहो आहे जंहिंजी ज़ुबान ऐं हथ जी तकलीफ़ खां ॿियो मुस्लमान महफ़ूज़ थी वञे। असां इन तारीफ़ ते पूरा आहियूं न? वेड़ वेड़ आहे, वेड़ वेड़ आहे, पाड़ो ओड़ो हुन सां हुन सां। ॿियो त टियों पंहिंजे घर में ई वेड़ आहे। जॾहिं अल्लाह जी नाफ़रमानी कंदासीं पोइ ईअं न थींदो? ॿियो कीअं थींदो? ईअं थींदो बरकतूं ख़तमु, या सेरे घोड़ा पलियूं भरियूं पियूं हूंदियूं पर पेट न भरबो। अल्लाह ताला शाल असांखे सम्झी अकुल अता फ़रमाए, अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। रब्बिग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन व अंत खैरुल गाफ़िरीन व अंत खैरुन नासिरीन व अंत खैरुर राज़िकीन व अंत खैरुल हाफ़िज़ीन वहदिना व नज्जिना मिनल क़ौमिज़ ज़ालिमीन। अल्लाहुम्मा इन्नी असअलुका मन सअलका मिन्हु अब्दुका व नबियुका व हबीबुका मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अस्तईज़ुका मिम्मा इस्तआज़का मिन्हु अब्दुका व नबियुका व हबीबुका मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अलैकल मुस्तआन बिअल्फ़ अल्फ़ ला हौला वला क़ुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। या अल्लाह, हीउ जलसो हिकु नंढड़े ॿार जे अक़ीक़े लाइ बि मुक़ररु कयो आहे। हे अल्लाह, हुन बचिड़े जो त अक़ीक़ो क़बूल फ़रमा, हुनखे सॼी ज़िंदगी सिहत वारी ज़िंदगी अता फ़रमा, तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता फ़रमा, बेऐब ज़िंदगी अता फ़रमा। हे अल्लाह, हुनजे घरनि में बरकतूं अता फ़रमा। अदा अक़ीक़त करण सां उहो ॿारु हमेशह सिहतमंद रहंदो आहे। आई सम्झ में? न त बीमारियुनि में फाथल रहंदो। छोकिरे जे तरफ़ां ॿ छेला ज़बह कबा आहिनि ऐं छोकिरी हुजे त हिकिड़ो छेलो ज़बह कबो आहे या हिकिड़ी ॿकरी। अल्लाह ताला शर असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। नबी से फरमायो मन बना मस्जिदन बनल्लाहु लहू मन बना मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। जंहिं मस्जिद जी तामीर में हिसो वरितो, मस्जिद बनायूं, अल्लाह ताला हुनजे लाइ जन्नत में वॾा महल तयारु कंदो। अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ ॾिए। या अल्लाह, असां सभु तुंहिंजा गुनाहगार आजिज़ मिस्कीन बनायूं। या अल्लाह, असां बेअमल आहियूं, असांजी हाल ते रहम फ़रमा, अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमा, नेक माण्हुनि जी सोबत अता फ़रमा। हे अल्लाह, उलमा रब्बानी जेके आहिनि, तोखां डिॼण वारा, तुंहिंजा दोस्त, तोसां मोहबत करण वारा, हे अल्लाह, उनजी सोबत नसीब फ़रमा। हे अल्लाह, पंहिंजे ज़िक्र जी तौफ़ीक़ अता फ़रमा। या अल्लाह, असां सभिनी खे पंहिंजे ज़ाकिरीन बाननि में शामिल फ़रमा। या अल्लाह, तूं गफ़ूर रहीम आहीं। असांजी, असांजे वालिदैन जी मग़फ़िरत फ़रमा, असांजे घर वारनि जी, असांजे पुटनि ऐं धीअनि जी मग़फ़िरत फ़रमा, मिटनि माइटनि जी मग़फ़िरत फ़रमा, ॾाॾाणनि जी, नानाणनि जी, सारे जन जी, सभिनी जी मग़फ़िरत फ़रमा। सॼी उम्मत मुहम्मदी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मग़फ़िरत फ़रमा। या अल्लाह, हिन इलाइक़े जा जेके माण्हू फ़ौत थी चुका आहिनि, सभिनी जी मग़फ़िरत फ़रमा। हे अल्लाह, तुंहिंजा अबोझ मिस्कीन माना। हे अल्लाह, पर तुंहिंजे पैगम्बर ते कलमो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ियो। हे अल्लाह, उन्हनि जे हक़ में हुज़ूर जी शफ़ाअत क़बूल फ़रमा, उनजे क़बरुनि खे जन्नत जा बाग़ बना।
या अल्लाह असां सभिनी जेसि ताईं ज़िंदा आहियूं इस्लाम ते ज़िंदा फरमा, जॾहिं मौत अचे त ईमान जी शहादत वारी मौत नसीब फरमा। या अल्लाह बार बार हरमैन शरीफ़नि जी ज़ियारत नसीब फरमा, मक़बूल हज ऐं उमरा मुक़द्दर फरमा। या अल्लाह जन्नतुल बकी में दफ़न फरमा। या अल्लाह अज़ाब क़ब्र, अज़ाब हशर, अज़ाब मीज़ान, अज़ाब पुलसिरात, अज़ाब जहन्नम खां नजात अता फरमा, बग़ैर हिसाब किताब जे जन्नतुल फिरदौस अता फरमा। या अल्लाह फ़िलिस्तीनी मुजाहिदीन खे कामयाबी अता फरमा। ऐं अल्लाह अमेरिका, बरतानिया, इसराइल खे तबाह बर्बाद फरमा। या अल्लाह तू गफ़ूर रहीम आहीं, असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान में इस्लामी इनकलाब बर्पा फरमा। या अल्लाह बेदीन हुक्मरान खां पनाह अता फरमा। या अल्लाह हज़रत मौलाना फज़ल रहमान जी ज़िंदगी में बरकत अता फरमा, मौलाना खे पाकिस्तान जो वज़ीर आज़म बना। ऐं अल्लाह इस्लाम पाकिस्तान खे, ऐं अल्लाह असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान खे इस्लाम सां क़यामत ताईं आबाद फरमा। या अल्लाह हिते जेके माण्हू वेठा आहिनि, ऐं अल्लाह सभिनी खे पंहिंजी मोहबत अता फरमा। ऐं अल्लाह ताकी हिननि सभिनी खे सभु माण्हू चवनि थी अल्लाह वारो आहे। या अल्लाह तू गफ़ूर रहीम आहीं, असां सभिनी खे जीअं अॼु हिते वेठा आहियूं जन्नत में बि घर फरमा। वसल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही सय्यिदना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन। अदा